तारीख़ गवाह आहे जिते ज़ुल्म थियो उते बग़ावत जन्म वरितो, जिते नाइंसाफ़ी थी उते जदोजहद जा ॾीआ ॿरिया। 4 मार्च शागिर्दनि जी जदोजहद जो अलामती ॾींहुं। इहो ॾींहुं जॾहिं 1967 ईस्वी में सिंध जे नौजवाननि पंहिंजे तालीमी, समाजी ऐं सियासी हक़नि लाइ बग़ावत जो ऐलान कयो। इहो ॾींहुं जॾहिं हुकुमराननि जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ शागिर्दनि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो, क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं तारीख़ लिखी। ऐं अॼु वरी बि 4 मार्च 2025 ईस्वी ते सिंध जा शागिर्द साॻी जंग विड़ी रहिया आहिनि। साॻी हुकूमती जारियत, साॻी मज़ामत, साॻियो ॾाढ ऐं साॻी बग़ावत। सिंध जो मसलो आहे, असांजे बका जो मसलो आहे, वतन जो मसलो आहे, अॼु 4 मार्च ते सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द वरी बि पंहिंजो हक़ घुरण लाइ निकिता। छो त सिंध जो पाणी वरी खसिजण लॻो आहे, वरी बि असांजी धरती ते वार थी रहियो आहे। नई साज़िश तहत सिंधू दरियाह मां 6 नवां कैनाल कढण जो मंसूबो ठाहियो वियो आहे, जेको सिंध जी ज़राअत, माहौलियात ऐं जीअरे माण्हुनि जे मरण बराबरि आहे। छा सिंध ते थींदड़ अहिड़े वार ख़िलाफ़ सिंध जा शागिर्द ख़ामोश थी वेहनि हा? न, अॼु उन्हनि सिंधू जे सुकंदड़ लहरनि जो दर्द पंहिंजे सीने में महसूस करे सिंधु जी धरतीअ लाइ पंहिंजे आवाज़ खे बुलंद करण जो अज़म कयो। पर छा ताक़त जा पुजारी हिननि आवाज़नि खे बर्दाश्त करे सघिया? ही नौजवान कंहिं सियासी मफ़ाद लाइ, कंहिं ज़ाती फ़ाइदे लाइ न, पर सिंध धरतीअ जे मुस्तक़बिल लाइ रोडनि ते निकिता। पर जिते हक़ जो आवाज़ उथंदो आहे उते ताक़तवर क़ुवतूं उनखे दॿाइण लाइ तयारु बीठियूं हूंदियूं आहिनि। सिंध पुलिस जेका आवाम जी हिफ़ाज़त लाइ हुजणु घुरिजे, अॼु पंहिंजे ई नौजवाननि ते ॾंडा वसाए रही हुई। पुरअमन शागिर्दनि ते लाठी चार्ज, आंसू गैस ऐं बेरहमी सां थियल गिरफ़्तारियुनि जो हिकु नओं दास्तान लिखी रही हुई। छा इन करे त उन्हनि पंहिंजे दरियाह, पंहिंजी धरती ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ ॻाल्हायो। असांजी पुलिस ॿ दफ़ा रस्ता रोकी कई आहे, बल्कि ही शागिर्दनि जो हिकिड़ो पुरअमन धरणो आहे जेको हिननि एक्स्ट्रा जेके केनाल्स हया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। असां पंहिंजे सिंध जे पाणीअ ते पंहिंजो धाड़ो न हणणु ॾींदासीं ऐं केनाल कंहिं बि सूरत में हिननि खे कोन ठाहिणु ॾींदासीं। असां पंहिंजी धरती सुकाए बंजर करे हिननि खे आबाद थियणु कोन ॾींदासीं। मुतालबा सिर्फ़ इहो ई हुआ त असांजे दरिया ते केनाल ठहनि पिया, असां हिन खे रद्द कयूं था। ही रियासती ॾाढ न नओं आहे, न उन खां अॻु कई इनक़लाबनि खे रोके सघियो आहे। ही शागिर्द केरु आहिनि? ही मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, ही सिंध जा वारिस आहिनि। उन्हनि जा जिस्म त ज़ख़्मी आहिनि, पर उन्हनि जो हौसलो जबल वांगुरु मज़बूत आहे। उन्हनि जी अखियुनि में ख़ौफ़ न, पर हिकु अज़म आहे। छो त तारीख़ ॿुधाए थी त ज़ुल्म जो इंतिकाम इनक़लाब हूंदो आहे। ऐं सिंध, छा तूं ख़ामोश रहंदे? छा तूं पंहिंजे नौजवाननि खे ज़ुल्म हेठि लताड़जंदो ॾिसंदे? छा तोखे पंहिंजे दरियाह जो रतु वहणु नज़र न ईंदो? छा सिंध जा हक़ीक़ी वारिस हिन ज़ुल्म खे सहंदा? वक़्तु अची वियो आहे त सिंध जो हर सपूत पंहिंजे मज़लूम भाइरनि सां गॾु बीहे, पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करे। छो त ही रुगो शागिर्दनि जी तहरीक न आहे, ही सिंध जी बका जी जंग आहे। तारीख़ जो हिकु नओं बाब लिखिजी रहियो आहे। ही आवाज़ दॿजण वारो नाहे, ही दरियाह सुकजण वारो नाहे, ही बग़ावत ख़तम थियण वारी नाहे। आज़ादीअ ते खाहे ही कोट करोड़े मार वियो, वो मारू गॾिजी ड्राही